पाकिस्तान इनिशिएटिव जो मामलो ॾेई ऐं असांजे सदर साहब जेके नाजाइज़ कैनालनि जो ऐलान कयो ऐं जेके डैम ठाहिण जो जा मनसूबा 2024 में पंहिंजे ऑर्डर जे ज़रिए कयो उनखे त सिंध जे माण्हुनि पंहिंजे क़ौमी ॿधी ऐं जिदोजहद जे ज़रिए नाकाम कयो, पर अफ़सोस सां थो चवणो पवे अॼु बि उहे ख़तमु न कयूं हुयूं। न सिर्फ़ु एतिरो पर प्राइम मिनिस्टर जी अॻुवाणीअ में मीटिंगूं थियनि थियूं ऐं उन्हनि ते नवनि मनसूबनि ते वीचारे थो वञे। अॼु बि वापडा पंहिंजूं नए साल जे रिपोर्टुनि में नवनि डैमनि ठाहिण जो ऐं मौजूदा इंडस रिवर सिस्टम ते पंजाब में नवां रिज़र्वायर ठाहिण जो ऐलान करे थी ऐं कैनाल ठाहिण तव्हांजा हथु न खयो हूंदो। नई कई वरी जेको असांजी सिंध जे माण्हुनि जी घुर हुई त मौजूदा पाणी जो काथो करे ऐं इन स्कीमुनि ते को बि संजीदा क़दम न पई खणे। उनखां सवाइ जलालपुर कैनाल जंहिंजो तेज़ी सां कमु हले पियो ऐं जंहिंमें 197,000 एकड़ ज़मीन हुनखे आबाद थियणी आहे। असांजी घुर आहे त उनजे कम खे हिकदमि रोकियो वञे। जेके ही वापडा वरी डैमनि जा ऐं कैनालनि ते वरी नई सीड़प करे पई पैसनि जी जेको रिथा कई आहे हिन साल जे बजट में उन्हनि खे वापसि वरितो। सॼे मुल्क में जेका गुरबत आहे उहा वधंदी पई वञे ऐं मजमूई तौर ते जेका मुल्क जी हिकिड़नि अंगन अखरनि में बैन अवी अंग अखरनि मां 45% मुल्क में गुरबत आहे, पर हिन वक़्त ते जेका सिंध जी आई आहे त 32.6% सिंध में गुरबत जी लकीर खां हेठि माण्हू था रहनि। माना जेके 2 वेला मानी न खाई सघनि, गुरबत जी माना वधीक नथा चऊं, पर 2 वेला मानी न खाई सघनि, उहो हर 3 माण्हू 2 वेला माण्हू सिंध जो माण्हू नथो खाए। इन ते अहिड़े ख़ुशहाल सूबो जेको मालामाल आहे, समुंड पाणी ज़मीनूं मिनरल रिसोर्सिस हर क़िस्म जे मेवनि फ्रूट ज़रात खां, पर उन्हनि जी सूरत हाल मुल्क जी जेका करप्ट माफ़िया आहे, जेका हुकुमरान ऐं सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी माफ़िया आहे, उहा उन्हनि बेईमाननि खे बीहारे मिल्कियतूं लिखाए छॾियूं आहिनि। नतीजतन ग़रीब सिंध जो माण्हू थो थिए, ग़रीब मुल्क जो माण्हू थो थिए ऐं अमीर केरु पियो थिए, सिविल ब्यूरोक्रेसी, सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी ऐं ॿियो करप्ट पॉलिटिशियन्स। उहे पिया अमीर थींदा वञनि ऐं माण्हू 2 वेलनि खाइण जे बराबरि न रहिया। उन करे मौजूदा जेको करप्ट निज़ाम आहे इन जो ख़ात्मो ईंदो ऐं हीउ जेको हब छहे जेके स्कीमूं SIFC शिकल में खयूं वयूं आहिनि उहे ख़तमु न कयूं वयूं त मुल्क जो माण्हू जो जेको तेज़ी सां जेका गुरबत जे तरफ़ वधी रहियो आहे, इहो जॾहिं 50% खां वधियो ऐं सम्झां पियो त इन्हनि जो माल बि सलामत न रहंदो। जेके अॼु अरब खरब ऐं ट्रिलियनर्स पिया थियनि, त इहो मुल्क खे इन तबाही खां बचायो। ॿियो जेको पोइ 2 महीननि में ख़ुशूसन राग ॻायो वियो नवनि इंतिज़ामी यूनिटनि जो या वफ़ाक़ी कंट्रोल में ॾियण जो, कराची खे ॾियण जो ऐं नवां सूबा ठाहिण जो, जंहिंजो इज़हार गवर्नर हाउस मां जेको गवर्नर जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे ऐं सदर जो नुमाइंदो आहे, सदर उनखे मुक़ररु करे थो। यानी इन शरारत में 2 शामिल आहिनि, छो त गवर्नर पंहिंजे प्राइवेट जाइ ते या पार्टी मीटिंग न चयो आहे, गवर्नर हाउस खे मुलव्वस कयो ऐं उन ते उन में इहो इन मौज़ू खे खणी ऐं सिंध में नफ़रत फैलाइण ऐं सिंध में इंतिशार फैलाइण जे तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं सिंध जी जाग्राफी खे ग़ैर महफ़ूज़ करण जो ऐलान कयो आहे। असीं घुर था करियूं इहा जेका साज़िश जेका इस्टेब्लिशमेंट करे थी ऐं उन में शराकत पाकिस्तान पीपुल्स पार्टी, उन में MQM, जमा इस्लामी सभु हिकु थी था वञनि ऐं सभु
वञी हिन जे सूबे सिंध सूबो जेको हिननि जो को इंतिज़ामी यूनिट न आहे, क़ौमी वहदत आहे जंहिं ही मुल्क ठाहियो। जेकॾहिं उन जे वहदत सां छेड़छाड़ थी कंदा त सम्झो त तव्हीं मुल्क जी जाग्राफी सां छेड़छाड़ था कयो। उन करे असीं इन नफ़रत वारे अमल खे रद्द था करियूं ऐं घुर था करियूं प्रेसिडेंट खां त यकदमि हिन गवर्नर खे हटाए रखूं। कल्ह सिंध जो तारीख़ी ॾींहुं हो 7-8 में 4 मार्च में क़ौमी ॾींहं जी यादि ॾींहुं हो जंहिंमें मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मल्हायो वियो। उन में गिरफ़्तारियुनि जो जेको अमल आंदो कराची में, असां उनजी इन इजलास उनजी मज़म्मत कई ऐं घुर कई त जेकॾहिं हीअ जेके जिदोजहद जा जेके क़ौमी जिदोजहद जा जेके सियासी जिदोजहद जा उञाणनि जा ॾींहं आहिनि, उन्हनि में हिकिड़ो वॾो 4 मार्च आहे जेको सिंध जे मजमूई शागिर्द जिदोजहद जी शुरूआति थी ऐं पंहिंजे उन जे ॾींहुं मल्हाइण ते बि उन्हनि खे पीपलनि खे तकलीफ़ थी थिए ऐं हू इन में बि मुदाख़लत कनि था। असीं सिंध हुकूमत जे इन अमल जी मज़म्मत करियूं था। उन खां सवाइ क्यामाड़ी मां चीनी कंपनियुनि मां हितां जे मक़ामी असांजे माण्हुनि जी सिंध जे माण्हुनि जी बेदख़ली असीं इन मज़म्मत करियूं था ऐं जेके उनजे ख़िलाफ़ु जिदोजहद पिया करियूं था उन्हनि सां साथ ॾियूं था, साथ जो ऐलान था करियूं ऐं असीं मज़म्मत था करियूं ऐं हुकूमत खां घुर था करियूं त उहे जेके कढिया विया आहिनि या उन्हनि खे ॿियनि खे कढण जो संभव पिया कया वञनि, जेके ख़ुशूसन सिंध जो डोमिसाइल रखनि था उन्हनि खे कढण जे संभव था कया वञनि, उहे बंदि कया वञनि। ॿी सूरत में इहा नफ़रत ते कंपनियूं जेके रखंदियूं मज़दूर, ए कंपनियूं न हली सघंदियूं असांजी सिंध वतन में। ॿियो ऐं कल्ह टियों ॾींहुं सखर हुउसि, मोरो जो वाक़ियो थियो। मोरो जो जेको 20 मई ते वाक़ियो थियो, उन जा केस अॼु ताईं नथा हलनि। उन जूं ज़मानतुनि जूं एप्लीकेशनूं के दहशतगर्दी कोर्ट नौशहरे में पयूं आहिनि। सखर में हाई कोर्ट में आउं ख़ुदि हुउसि, उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको वकील आहे उहो मुसलसल तारीख़ वठंदो थो रहे। कल्ह बि असीं टियों ॾींहुं वेठा हुआसीं त 15 ॾींहं अॻे आया त असांखे हज ते वञिणो आहे, उमिरे ते वञिणो आहे, वरी हाणे आया त मूंखे को ज़रूरी कमु थी पियो आहे। यानी असांजूं कोर्टूं 26-27 आईनी तरमीम खां पोइ एतिरियूं मफ़लूज ऐं कमज़ोर थी वियूं आहिनि जो चङा जज बि उन्हनि जे केस हलाइण जे बजाए, उन्हनि खे रिलीफ ॾियण जे बजाए 10 महीना गुज़री चुका आहिनि। उन जी ज़मानतुनि जी फ़ैसिलो नथा कनि, रद्द कनि त असीं मथी कोर्ट में वञूं। जे हूअं त जेके असांजा मुख़्तलिफ़ उते गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे असीं सम्झूं पिया त सभई क़ाबिले ज़मानत आहिनि, पर छो त हुननि त को क़तल कोन कयो आहे, हुननि जा ख़ुदि शहीद थिया आहिनि माण्हू, सभु ज़मानत जोगा आहिनि, पर उन ते कोर्टूं केस नथियूं हलाइनि ऐं जेल ते मुलाक़ातूं बंदि आहिनि। असीं उनजी मज़म्मत करियूं। हिन सिंध में मौजूदा वक़्त में गैर मुल्कनि जी जेका हिते लॾ पलाण, हाणे अफ़गान जंग खे अलाए केतिरा साल थी विया आहिनि। 1979 खां वठी हिकिड़ा माण्हू रहिया, वरी ॿी जेका वॉर 2 आई जेका परवेज़ मुशर्रफ जे वक़्त में, वरी उहा ॿी आई। हिते लखें अफ़गानी जेके उन्हनि खे वापसि मोकिलण जो बंदोबस्तु नथो कजे, गैर मुल्कनि खे वापसि बाइज़त वापसि करण जो जल्दी इंतज़ाम कयो। ऐं असीं चऊं था 2026 आख़िरी साल हुजे, उन खां हिकु माण्हू बि हिते मौजूदु न हुजे। हितां खां वञी तव्हां हमला करियो था पासे वारे मुल्क ते, चओ था त उते ई दहशतगर्दी थिए थी। हिते जेके दहशतगर्द वेठा आहिनि, जेके ड्रग्स जो कारोबार कनि था, जेके दहशतगर्द तंज़ीमुनि में आहिनि ऐं हिते सभु 2 नंबर कमु कनि था, उहे तव्हां उन्हनि खे वापसि करण जो बंदोबस्तु कयो वञे त मुल्क में दहशतगर्दीअ जो अंदेशो ख़तमु थींदो। सिंध में धारी गैर मुल्की आबादी जो बि निकाली थींदी ऐं असांजी डेमोग्राफी सवली थींदी। इन्हनि गैर मुल्कनि जी निकाली, गुरबत जो ख़ात्मो जे लाइ उपाउ वठणु, सूबनि जे विरासत जे माण्हुनि खां आगाही ॾियणु ऐं
पाणीअ जे नाजाइज़ स्कीमुनि जी मालूमात ॾियणु ऐं मादनी वसीलनि खे जेको हिन जे हुकुमराननि तेज़ी सां ॾेई छॾिया आहिनि SIF जी शिकिल में उन्हनि जी वापसीअ जे लाइ आगाही मुहिम जो जेको सिलसिलो सेमिनारनि जो सिलसिलो उहो जारी रहंदो ऐं कॉन्फ्रेंसूं कयूं वेंदियूं जंहिंमें 2 अप्रैल ते सखर में GS माज़ जे सरबराही थींदी 16 अप्रैल ते नवाबशाह में GS क़ौमी माज़ न्याज़ कॉलोनी डॉक्टर बशीर कुरैशी ग्रुप उनजे तरफ़ां थींदी ऐं 3 अप्रैल ते ठटो में GS क़ौमी पार्टी जे तरफ़ां उहे कॉन्फ्रेंसूं सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां कयूं वेंदियूं ऐं इहो आगाही मुहिम थींदी जेकॾहिं इन विच में को बि सिंध दुश्मन फ़ैसिलो उहो मथे मसइलनि मां कंहिं ते बि आयो उनजे ख़िलाफ़ु भरपूर अवामी जिदोजहद कंहिं वक़्तु शुरू करे सघूं था उहा एहतजाज रैली हड़ताल हर क़िस्म जो थींदो जे सिंध जी जाग्राफी जे वहदत ते ऐं पाणीअ जे मनसूबनि ते कंहिं क़िस्म जी हरकत कई वई असीं सॼी सिंध जे में हड़ताल जो न टुटंदड़ हड़ताल जो सिलसिलो शुरू करे ॾींदासीं महिरबानी मखसूस हालतुनि में गवर्नर हाउस के सिंध जे वहदत वजूद जे ख़िलाफ़ इस्तेमाल कयो थो वञे त कराची के वफ़ाक़ के जे हवाले कयो इहो पंजाब उन जे इदारनि जी मुनज़्ज़म साज़िश आहे उन सॼे साज़िशी अमल सिंध जे माण्हुनि खे बुख ऐं बदहाली में धिकण ऐं गवर्नर हाउस के मुस्तक़िल साज़िशी मरकज़ बणाइण में पीपल्स पार्टी जो वॾो किरदारु इन सॼी मीडिया खे मुल्की मीडिया के सभिनी खे चए थो इन त MQM पाकिस्तान जंहिंखे सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ कराची जे शहरनि जी का बि अवामी सपोर्ट ऐं नुमाइंदगी कोन्हे हिकिड़ा जाली दहशतगर्द उन्हनि खे वेहारे सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो ऐं अहिड़े ई तरीक़े सां 90 जे ॾहाके में दहशतगर्द सरगर्मियूं कंदड़ उहे कातिल टोला उन्हनि खे वरी लॉन्च कयो थो वञे त मैदाननि ते निकिरी अचो पर बुनियादी तरह सिंध जे माण्हुनि खे अॼु सिंध एक्शन कमेटी जो असांजे हिन गॾियल इजलास में इहा गुज़ारिश आहे त पंजाब पीपल्स पार्टी गैर क़ानूनी तरह जलालपुर खां वठी ॿिया 6 कैनाल ऐं पाणीअ जे ते मुस्तक़िल कब्ज़े जे लाइ बर्थू नदियुनि ते पंजाब डैम पियो जोड़े पीपल्स पार्टी उन सॼे मनसूबनि में शामिल आहे त जंहिं वक़्तु असांजो दरिया खसाइनि पिया गुरबत ऐं बुख ऐं बदहाली जो आलम इहो आहे त सिंध जे अंदरि माण्हू मानी नथा खाइनि कोयलो तेल गैस कराची बंदर जी पैदा उहा लुटे पंजाब ऐं वफ़ाक़ जे नाले में खई पई वञे उन ते सिंध जे माण्हुनि खे मैदान ते आणण जे बजाए उन वक़्त ते इहा लुटमार हले उन वक़्तु गवर्नर हाउस खे शैतानी हाउस में तब्दील कयो वियो आहे ऐं ॿियनि धुरनि खे चयो वियो आहे त इन ॻाल्हि खे उर्दू ऐं धरती जा मुस्तक़िल उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जा पुट ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे आमो साम्हूं करे सिंध जा वसीला चोरायो ऐं चोर पीपल्स पार्टी खे इक़्तिदार में वेहारियो इहा प्लानिंग कई थी वञे अॼु असां हुन ते वीचारियो आहे ख़बरदार था कयूं त सिंध जे वहदत वजूद ऐं वसीला खसण साहिल ऐं वसाइल ते कब्ज़ो त तव्हां शाह हसन ॿेट खसियो कराची जे ॿेटनि ते कब्ज़ो कयो ऐं वसीला खसे असांखे बुख में मुंतकिल था कयो त पोइ बुखिया अवामी जदोजहद कंदा त पोइ हाकिम हुकुमराननि खे सिंध जा माण्हू लिकण जी जाइ ॾींदा ख़बरदार थियनि जे सिंध जे वजूद सां खेॾनि था त बाहि सां खेॾण जे बराबरि आहे सिंध नाहे त कुझु न आहे तव्हांजो फेडरेशन जाली आहे पोइ तव्हांजो जाली फेडरेशन आहे तमाशो कुझु बि न रहंदो सिंध असांजो हज़ारनि सालनि जो मादरे वतन ऐं उते तव्हां क्रिमिनल्स वेहारिया आहिनि 20 सालनि खां ॾोहारी पीपल्स पार्टी वेहारे सिंध जे माण्हुनि खे मुफ़लिस ग़रीब कयो ऐं लुटियो या लुटमार करणु न ॾींदासीं सिंध एक्शन कमेटी जी लीडरशिप अवाम में वेंदी तव्हां धाड़ेलनि खे सरकारी धाड़ेलनि
सखर शिकारपुर में सरेंडर करायो अथव, उन्हनि खे 1 महीने में ज़मानतूं ॾिनियूं अथनि, जिन जे मथां 50 FIR, 100 माण्हुनि जे अगवा करण जूं FIR ऐं क़त्ल जूं FIR उहे बाइज़त बरी करे ॿाहिरि कढिया अथव। ऐं मोरे जा पुरमन शहरी उन्हनि खे तव्हां जेलनि में विहारे वेठा आहियो। अदालतूं जज बेबस करे उन्हनि खे चओ था त हिन ज़मानतूं न खणो। क्रिमिनल्स ऐं चोर सभु छॾे ॾिना अथव। हिकिड़ा चोर ॿेलनि मां कढी शहरनि में विहारिया अथव, ॿिया चोर सिंध जे इक़्तिदार जे आला ते विहारे चोर पीपुल्स पार्टी वारा असांखे लुटियो था। सिंध जो बच्चो सम्झे थो त पंजाब ऐं उनजा इदारा इन सॼे ज़ुल्म में मुलविस आहे। पीपुल्स पार्टी इन सॼे ॾोहारी कारवायुनि में मुलविस आहे। त मुल्क जे अंदरि इंसाफ़, बराबरी ऐं सिंध जे माण्हुनि खे इंसानी क़ौमी उनजा हक़ ॾियण जे बजाए तव्हां असांखे बुख तरफ़, बदअमनी तरफ़ धिकियो था ऐं असांजो वतन खसियो था। उनजा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। असां फ़ैसिलो कयो आहे त पंहिंजे माण्हुनि में ॾींदासीं। साईं ज़ैन साहब, मलिक चंगेज़ PPM में शमूलियत की आहे। जी जी साईं ज़ैन साहब, मलिक चंगेज़ PPM में शमूलियत की आहे। मलिक चंगेज़ माज़ी में ॼामशोर इत्तेहाद जी सूरत में तव्हांजो इत्तेहाद ई बि रहियो आहे। त ॼामशोर जी सियासत खे कीअं पिया ॾिसो ऐं ज़ाहिरी तौर ते इहो तसुर बि अचे पियो त मलिक असद जी जेका रस्ता रोक आहे उहो करण लाइ सभु थिए पियो। त पंहिंजो सिंध यूनाइटेड पार्टी जे वोटनि ते या हुनजे मलिक चंगेज़ जे वञण खां कहिड़ो फ़र्क़ु थो पए ऐं ॼामशोर ज़िले जी हींअर जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे तव्हां मलिक साहब अॻे बि रहियो आहे उस पार्टी में, 2 दफ़ा रहियो आहे। असां सां बि इत्तेहादी रहियो। सिंध यूनाइटेड पार्टी जो इलेक्शन्स में इत्तेहाद मुख़्तलिफ़ थींदा रहंदा आहिनि। इलेक्शन में नई सिफ़बंदी अहिड़ी थींदी जो वरी तव्हांखे वधीक बहितर नज़र ईंदी। बाक़ी माण्हुनि जे अचण वञण सां कोन थींदो। असांजी हिकिड़ी क़ौमी जमहूरी जमात आहे जेका हिकिड़ी सोच थी रखे, उहा हिकिड़नि फ़र्दनि ते जेकॾहिं डिपेंड कंदी त पोइ क़ौमी जदोजहद खे कान कंदी। इन करे सिंध जा अक्सरियत बासर माण्हू जेके इक़्तिदार जी तकड़ी ख़्वाहिश रखनि था, उन्हनि जी मक़सद पोयनि 50 साल 70 सालनि खां थींदी रहंदी आहे। सा इहा ऑर्डिनरी ॻाल्हि आहे या का एॾी अहम कान्हे। इलेक्शन जी सिफ़बंदी थींदी जॾहिं इलेक्शन ॾिसंदो त सिंध यूनाइटेड पार्टी अॻे खां वधीक बहितर शुरू पाकिस्तान जो कोई किरदार आहे उनखे कीअं था ॾिसो, जेको किरदार आहे उहो कीअं आहे या उनजो किरदार कीअं रहंदो? असांजो अॻु बि रहियो आहे त दुनिया जे ताक़तवर मुल्कनि जे झेड़नि में न रहणु घुरिजे। साईं जेम्स जे वक़्त में जॾहिं 50-60s में जॾहिं दुनिया ॿिनि पोलनि में हुई, माना रशियन ब्लॉक हो, अमेरिकन ब्लॉक हो, वेस्टर्न ब्लॉक हो, तॾहिं बि नॉन अलाइंड मूवमेंट जी साईं हिमायत कई। अॼु बि असां चवंदासीं त परायनि जंगुनि में असांखे पवण ई न घुरिजे। जेके मिडल ईस्ट जूं जंगूं, असांजी फॉरेन पॉलिसी रीजनल पीस ते ठहियल हुजे। रीजनल पीस चाहे ईरान, अफ़गानिस्तान ऐं इंडिया, चाइना, 4 मुल्कनि पहिरीं पाड़ेसी। इन्हनि में 3 मुल्कनि सां असांजा तालुकात ठीकु न आहिनि। उन्हनि जा त कारोबारी मफ़ाद आहिनि, उन करे उहे सीड़प पिया कनि, उन करे चीननि सां कोन्हे, उन्हनि खे सहूलियतकार आहियूं। जेके 3 मुल्क आहिनि 3 सां ख़राबु आहिनि। त असल में त रीजनल पीस ते असांखे तवजो ॾियणु घुरिजे ऐं मिडल ईस्ट जे या दुनिया जे ॿियनि जंगनि मां असांखे निकिरी अचणु घुरिजे। हिंदी ॻाल्हि तव्हां जेका अफ़गानियुनि जी ॻाल्हि कई, हिकु पासे माना अफ़गानी हिते अञा ताईं ॾिसण में वेठा, ॿिए पासे बक़ौल असांजे पाकिस्तान जे अफ़गानिस्तान बार बार इजारत करे हिन सां हमला बि करे पियो। हिकिड़े पासे उहे हमला बि थियनि पिया, ॿिए पासे हुकूमत हिनखे सपोर्ट कयूं पिया। हिन सॼे कीअं था कयो? ॾिसो, इहो अफ़सोस थो थिए, इहा बि फॉरेन पॉलिसी जी वीकनेस आहे। 2021 में अची वियो, हींअर 5 साल थी विया आहिनि नई हुकूमत खे ठहे। इन वक़्त में 4 साल विधा छो विया हुनखे वापसि करण लाइ। असांजी इंटीरियर मिनिस्ट्री ऐं फॉरेन मिनिस्ट्री पंहिंजी उन्हनि सां ॻाल्हियूं करे बाइज़त तरीक़े सां घटि धमाको थो थिए, इहो कोन्हे को। इन करे मुंहिंजे ख़्याल में
इन मामले ते अफ़गान मामले ते सॼी जंगियूं जेके थियूं आहिनि माज़ीअ जूं जेके रशिया सां थियूं वरी अमेरिकन जे उन में थियूं असां सभु पराइनि जा सहूलियतकार थिया आहियूं असांखे पराइनि जंगियुनि मां सहूलियतकार न थियणु घुरिजे असांखे पंहिंजे माण्हुनि जी मुआशी इस्तेहकाम लाइ कमु करणु घुरिजे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असीं वॉर इकोनॉमी मां निकिरंदासीं जंगी ख़र्च असांजा घटिबा पाड़ेसी मुल्कनि सां सुठा तालुकात हूंदा त तव्हां ॾिसंदव त तव्हांजी मुल्क तरक़ी कंदो असांजो एट द एंड मुल्क छा लाइ ठाहियो अथऊं माण्हुनि जी तरक़ी लाइ ठाहियो अथऊं या पराइनि जंगुनि जा वंगार हुन करे जेतिरो जल्दी थिए त मां जान छॾायूं जंगुनि ठीक है।